जो मेहमान है वो आहे डॉक्टर मोहम्मद सलेमान ओठो जेके पाण पब्लिक हेल्थ फिजिशियन आहिनि डॉक्टर साहब जो विचड़ंदड़ बीमारियुनि ते काफ़ी सुठो कमु थियल आहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद सलेमान ओठो तव्हां हिते असां वटि आहियो। डॉक्टर साहब मां जॾहिं विचड़ंदड़ बीमारियुनि जी ॻाल्हि करियां थो या जीअं तव्हांजो इन्फेक्शन जेके आहिनि प्रिवेंशन वारियूं जेके इन्फेक्शियस क्रॉनिक डिज़ीज़ आहिनि त इन्हनि जो हिकिड़ो जॾहिं इहो नालो अचे थो मेडिकल साइंस जो जॾहिं नालो अचे थो त जेके माण्हू इन शोबे सां ॼाण रखनि था मेडिकल सां ॼाण रखनि था त उन्हनि जे ज़हन में तमामु घणेई बीमारियुनि जा नाला अची था वञनि त इहे कहिड़ियूं क्रॉनिक डिज़ीज़ आहिनि जेके जेकॾहिं हिकु दफ़ो कंहिंखे लॻनि त पोइ उहे काफ़ी अॻिते हली वञनि ऐं काफ़ी वधीक माण्हुनि खे मुतासिर कंदियूं। पर सभ खां पहिरीं ॿुधायो त उहे विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं? हाँ, तमामु अहम ऐं इम्पॉर्टेंट मौज़ू आहे जंहिं ते असां ॻाल्हायूं था पिया। ॿारनि में मुख़्तलिफ़ आहिनि वरी पोइ वॾनि में मुख़्तलिफ़ थियूं थी वञनि। ॿारनि में जेके असां EPI जे तहत नव बीमारियूं बचाव जा जेके टुका लॻायूं था उहे नव जूं नव बीमारियूं विचड़ंदड़ आहिनि। अच्छा, ठीकु आहे। जंहिंमें पोलियो अची थो वञे, माता अची थी वञे, मीज़ल्स आहे, टेटनस आहे, सभु जेको आहे इहे हेपेटाइटिस आहे, डी जेको आहे इहो अची थो वञे। त इहे ॿारनि जी रेंज जेको आहे इन्फेक्शियस डिज़ीज़ इहा थी ठाहे। वरी वॾनि में अगरि असां अचूं था त वॾनि में जेके अहम विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि त उन्हनि में TB अची थी वञे, उन्हनि में तव्हांजी हेपेटाइटिस अची थो वञे, BNC ऐं इवन ANE आहे, पर उहे सेल्फ लिमिटिंग आहिनि, तंहिंजे करे जेको आहे उन्हनि जी अहमियत ज़रा मुख़्तलिफ़ आहे। ऐं जेके लॉन्ग टर्म क्रॉनिक जीअं तव्हां चयो उन्हनि जा इम्पैक्ट्स जेको आहिनि से लॉन्ग लास्टिंग आहिनि। या उपाय वारी जेका असां ॻाल्हि कई हाणे ॿिए खां अलावा हेपेटाइटिस खां अलावा ॿियो बि HIV आहे, एड्स आहे। ऐं मतिलबु बीमारी खां पहिरीं कन्वर्जन खां पहिरीं उहा HIV असां हुनखे चऊं था, जेॾीमहिल थी वञे त पोइ हुनखे एड्स। इन खां अलावा जेका हेपेटाइटिस वारी तव्हां ॻाल्हि पे कई त हेपेटाइटिस ॿियो बि आहे न, जीअं कांगो वायरस आहे, ईअं त पोइ वायरस फ्लू आहे, ऑल काइंड्स ऑफ फ्लू। हाणे इहे बि विचड़ंदड़ बीमारियूं जी बिल्कुलु। जेके फ्लूज़ आहिनि, जेके वायरल डिज़ीज़िस आहिनि, सभ जूं सभु विचड़ंदड़ आहिनि। उन में स्वाइन फ्लू अची थो वञे, उन में तव्हांजो जेको आहे मार्स आहे, कांगो वायरस आहे, बर्ड फ्लू आहे, इबोला जेको आहे, इहे सभ जूं सभु। स्वाइन फ्लू जो नालो मां ख़ासि तौर सां इन करे बि वठां जो असांजी जेका वेझी तरीन मुल्क आहे इंडिया, उन में तमामु घणा केसिस हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ऐं उन में मतिलबु असांखे हिन महिल उन जो ख़्यालु रखणु तमामु ज़रूरी आहे त थी सघे थो त उहा असां वटि टाइम गुजरात वारे इलाइक़े में जेको बिल्कुलु असांखे बॉर्डरिंग आहे, केॾी महिल बि इहो फ्लू असां ताईं अची पहुची सघे। बिल्कुलु। त मतिलबु इहे अच्छा, जॾहिं तव्हां हिननि विचड़ंदड़ बीमारियुनि जी असां जॾहिं ॻाल्हि करियूं था त जॾहिं तव्हां हेपेटाइटिस जी ॻाल्हि कई त तव्हां छा था सम्झो त हेपेटाइटिस हिन वक़्तु असां वटि वधी रही आहे? असां वटि तमामु तेज़ी सां वधे पियो। उन में ॿ टे ॻाल्हियूं तमामु अहम आहिनि जिन ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। हिकिड़ो त इहे फैलिजे छो पियो? ठीकु आहे। फैलजण जी जेका वॾे में वॾी वजह साम्हूं आई सा आई त जेको इंजेक्शन्स असांखे लॻनि था पिया उहे इनखे फैलाइनि पिया। हिकिड़ी स्टडी आहे, उन स्टडी जे तहत ॾिठो वियो त पाकिस्तान में 92% जेके इंजेक्शन्स लॻनि था उहे बग़ैर कंहिं वजह जे ऐं ज़रूरत जे लॻाइनि। न पर डॉक्टर साहब जेकॾहिं नई इंजेक्शन लॻाई वञे थी हर माण्हू खे मरीज़ लाइ हिकिड़ी नई इंजेक्शन, मसइलो इहो बि छा वधी सघे थी? न, उहो बिल्कुलु ठीकु तव्हां ॻाल्हि कई त उन जे ज़रिए इहो बचाव थी सघे थो, पर शायदि असां मुख़्तलिफ़ वजूहात जे करे इन ॻाल्हि खे अश्योर करण में कामयाबु न थिया आहियूं। तंहिंजे ई करे तव्हां ॾिसो त इन जी जेका रफ़्तार आहे वधण जी तमामु तेज़ आहे। ठीकु आहे, नंबर 1। नंबर 2, इन जो जेको ट्रीटमेंट आहे तमामु घणो एक्सपेंसिव आहे, महांगो आहे। ठीकु आहे। त जेको महांगो तरीन अमीर तरीन मुल्क आहिनि उहे बि इनखे या त इंश्योरेंस जे ज़रिए पूरो था कनि या ॿियनि ज़रियनि जे करे 100% उहो बि इलाज प्रोवाइड कोन पिया कनि। हींअर रिसेंटली अमेरिका जहिड़े मुल्क में हिकिड़ी नई दवा इंट्रोड्यूस थी आहे जेका इंजेक्शन जे बजाए सिर्फ़ु मुंहं सां खाधी थी वञे हेपेटाइटिस C जे लाइ। उन जी जेका क़ीमत आहे सा तमामु घणी आहे। त उते इहो बहस हले पियो त छा उहो इंश्योरेंस जे ज़रिए ॾिनी वञे या न ॾिनी वञे। त चवण जो मतिलबु इहो आहे। हाणे ॾिसो डॉक्टर, हाणे ॻाल्हि असां इहा ठीकु आहे, जॾहिं बीमारी थी वई हेपेटाइटिस C आहे या B आहे, जॾहिं असां थोरो हेपेटाइटिस सां ॻाल्हायूं पोइ नंबर सां ॿियनि सां ॻाल्हायूं त उन हिकिड़ो आहे त थिए ई न,
मूंखे बचाव जा तरीक़ा ॻोल्हणा तमामु बचाव जे लाइ अचे ई न जेकॾहिं अची वई त पोइ हुनजो वरी ॿियो स्टेप आहे सेकंड वरी क्लिनिकल साइड ते न बचाव इलाज शुरू थींदा। अच्छा हेपेटाइटिस बी ऐं सी खां बचाव जा तरीक़ा बचाव जा तरीक़ा तमामु सवला आहिनि। हेपेटाइटिस बी सी ऐं HIV इहे टे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके इन्हनि जे फैलण जा बिल्कुलु मख़सूस तरीक़ा आहिनि। ठीकु आहे। रत जो इंतकाल थींदो हिकु माण्हू खां ॿिए ताईं कंहिं बि वजह सां रत लॻंदो। हिकिड़े माण्हू खे अगरि आहे त उहो 100% उन में चांस थी वेंदो माना रत में शामिल आहे त ज़रूरु लॻे। उहो भले सुई जे थ्रू वञे कंहिं बि ज़रिए जे थ्रू वञे कंहिं बि ज़रिए कंहिं औज़ार में लॻी वञे को रत लॻाए थो बिल्कुलु इहे सभई ज़रिया इन जे अलावा ॿियो को तरीक़ो ई कोन्हे। ठीकु आहे। त अगरि असां जेके ज़रिया कंहिं वजह सां रत सां डायरेक्टली इनडायरेक्टली एक्सपोजर थिए थो उहे अगरि सभु रोके छॾियूं त इहो ट्रांसपोर्ट ई कोन थींदो ॿिए खे लॻंदी ई कोन। ठीकु आहे। हिकु त इहो ॿियो कहिड़ो ॿियो छा सेक्सुअल तरीक़ेकार जिनसी ताल्लुकात अगरि जेको आहे अनप्रोटेक्टेड हुजनि ऐं एबनॉर्मल हुजनि त उन्हनि में लॻी सघे। माना जंहिंखे हेपेटाइटिस आहे या जंहिंखे एड्स आहे उहो जेकॾहिं जिनसी ताल्लुकात कंहिं ॿिए सां जोड़े थो त उन ताईं पहुचे। इहे माना मेन ॿ इन जा रूट आहिनि जेकॾहिं इन्हनि खे रोकजे इन बीमारी खे रोके सघिजे। इन खां अलावा बि के आहिनि? न इन खां अलावा ॿियो कोई कोन्हे ॿियो को ज़रियो ई कोन्हे। अच्छा पहुचण जो इन वायरस पहुचण जे ज़रियो त कंहिं बि ज़रिए सां माना को अगरि ऑपरेशन थिए थो को दंद निकिरे थो त औज़ारनि में अची वियो। हा अदरवाइज़ देयर इज़ नो अदर वे। मतिलबु इहो विचड़ंदड़ ईअं को ॻाल्हाइण सां ॿोलाइण सां खाइण पीअण सां उथण वेहण सां फैलिजण वारियूं बीमारियूं ई कोन आहिनि लकीली। त इन्हनि खे रोकणु त तमामु सवलो कमु आहे। मतिलबु अगरि इहे सिर्फ़ु इन्हनि जा एक्सपोजर वारा अगरि 4-5 जेके ज़रिया ठही सघनि था अगरि उन्हनि खे ई असां प्रिवेंट करे वठूं त तमामु आसानी सां इन बीमारी जो जेको थोरो अॻिते हलां डॉक्टर सलमान तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। हाणे हेपेटाइटिस जे लाइ असां वटि हिकिड़ो बाक़ाइदे वर्टिकल प्रोग्राम थो हले सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां मां सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त गवर्नमेंट हेपेटाइटिस खां बचाव जा कहिड़ा तरीक़ा इख्तियार कया? ॾिसो इहो तमामु हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि आहे त असांजी जेका हेल्थ डिपार्टमेंट आहे उन जो बि इम्फेसिस या उन जो जेको झुकाव आहे सो इलाज वारे पासे घणो आहे। हिफ़ाज़ती तरीक़नि ॾांहुं इहो जीअं वर्टिकल प्रोग्राम तव्हां ॿुधाया इहो उन जो हिकिड़ो ज़रियो ठहणु घुरिजनि हा पर उन में एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम्स या ॿियनि मसाइल जे करे उन्हनि जी जेका इफेक्टिवनेस आहे उहा अञा ताईं पोयनि 5-10 सालनि में नज़र कोन अची सघी आहे। तव्हांजो मक़सदु आहे इहो जेको प्रोग्राम आहे उहो क्लिनिकल साइड ते त कमु करे थो जेकॾहिं बीमार थी वञे त इलाज कयो पर बचाव वारे तरीक़े ते कमज़ोर आहे तमामु कमज़ोर आहे तमामु कमज़ोर आहे ऐं हुनखे बचाव ॾांहुं वधीक तवजो ॾियणु घुरिजे। जंहिं सभु इन शइ खे मां अॻिते ज़रूरु वधाईंदुसि त बचाव वारे तरीक़े खे छो कमज़ोर रखियो वियो आहे। क्लिनिकल साइड त सेकंड स्टेप आहे बीमारी थिए ई न जेकॾहिं थी वई त उहो तमामु मुश्किल आहे ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो वक़्तु छो हिकिड़े नंढे वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। असांजी औरत घर खां निकिरी कॉलेज यूनिवर्सिटी ताईं महफ़ूज़ तरीक़े सां पहुची सघे थी? असीं लाशौरी तो तमामु जेके क़तल आहे छा असां हिन क़ाबिल आहियूं? छो क्वेश्चन छो कयूं? हा असां क़ाबिल आहियूं। घरेलू सतह ते फ़ैसिलनि जो इख्तियार अॼु बि केतिरो आहे औरतुनि वटि? एम्पावरमेंट जो मतिलबु इहो आहे त तव्हां फ़ैसला साज़ी में तव्हांजो इख्तियार केतिरो है। तब्दीली आहिस्ता आहिस्ता आएगी। अब हमारी ख़वातीन में इतनी अवेयरनेस हो गई है। औरत सरबराह हुजे ऐं हुन जेंडर में रही कमु करणु मर्दनि जे लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे थो। एक्सेप्टेंस लेवल जेको आहे उहो अञा ताईं उहो क्रिएट नाहे थी सघियो त औरत सरबराह थी सघे थी। औरत जेका आहे मर्द खां वधीक महिनत थी करे। कानून जे हुअण जे बावजूद भी औरतुनि खे खुलेआम क़तल छो थो कयो वञे? हिकिड़ो त लॉ इम्प्लीमेंट कोन थो थिए, लॉ जो जेको रवैयो थियो वरी असांखे लॉ जे बारे में ख़बर ई कान्हे। औरत जी दुश्मन छो आहे? हिन समाज में मूंखे एक्सेप्टेंस मिलियल आहे त आउं ॿी शादी करे सघां थो। औरतुनि खे जॾहिं कारो करे मारियो वञे थो कारी करे त उन्हनि जे कारनि जो अलॻि क़ब्रिस्तान ठहियल आहे। सज़ा जज़ा जो जेसि ताईं अमल न थींदो औरत जे बारे में जेतिरी भयानक रूरल सज़ा ओतिरी अरबल सज़ा ई कान्हे। औरतुनि खे अॼु बि इंतिज़ामी तरह पोइ ते रखण जूं कोशिशूं कयूं वञनि थियूं। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर मोहम्मद सलेमान उठे सां शुरू कयूं। डॉक्टर साहब वक़्ते खां पहिरीं तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असां वटि हिकिड़ो रुझान आहे या असांजी हिकिड़ी सोच आहे थी सघे हुकूमत जी बि इहा सोच आहे या हुकूमत जे अंदरि जेके माण्हू इहा बि सोच आहे त जॾहिं बीमार थिए त हुनजो इलाजु कयो पोइ उहा कहिड़ी बि बीमारी थिए
पर जेके बीमारी खां बचाव जे तरीक़नि ते असांजी तवजो घटि आहे। दुनिया में ईअं आहे त बीमारी थिए ई न, छो त जॾहिं इलाजु ॾाढो महांगो आहे, चवंदा आहिनि त इलाज खां एहतियात तमामु ज़रूरी आहे, एहतियात बहितर बि आहे, छो त इलाजु महांगो आहे। त जॾहिं जीअं तव्हां चयो त असां जेकॾहिं असां हेपेटाइटिस जी ॻाल्हि था करियूं त बचाव जा जेके बि उपाय आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ उहे तमामु कमज़ोर आहिनि। छो कमज़ोर आहिनि, किथे किथे कमज़ोर आहिनि? ॾिसो न, ॻाल्हि आई आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई त इवन जेके डॉक्टर इलाज जो पंहिंजो कमु अगरि 100% ठीकु बि कनि पिया त बि जेके जिन ज़रियनि सां इहे बीमारियूं फैलिजी सघनि थियूं उहे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। अच्छा, उहे जारी आहिनि, उहे जारी रोके न सघे पिया। ठीकु आहे, हाणे तव्हांजी आबादी में जेको इज़ाफ़ो थिए पियो त तव्हांजे उन प्रॉब्लम में उन प्रोपोर्शन सां डायरेक्ट प्रोपोर्शनली इज़ाफ़ो थिए थो पियो। हाणे उन इज़ाफ़े खे रोकण जे लाइ तव्हां वटि इहे ॿई ॻाल्हियूं साइमल्टेनियसली हिकिड़ी मतिलबु कंसर्टेड एफर्ट सां हलणु घुरिजनि ताकी इलाज जेके बीमार आहिनि उन्हनि खे फौरन इलाज मिले ऐं जेके बीमार न आहिनि उन्हनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचायो वञे। ठीकु आहे। समहाउ असां वटि जेको एम्फेसिस आहे अञा ताईं प्लानिंग जी लेवल ते ऐं इम्प्लीमेंटेशन जी लेवल ते, गवर्नमेंट जी लेवल ते ऐं इवन इंडिविजुअल माण्हुनि जी लेवल ते, हर माण्हू इहो थो सम्झे त हर ॻाल्हि जो को हिकिड़ो सवलो इलाजु, सवलो तरीक़ो मूंखे मिले ऐं हेल्दी लाइफ स्टाइल या बचाव वारे लाइफ स्टाइल ॾांहुं या प्रिवेंटिव मेजर्स ॾांहुं असांजो रुझान ऐं ध्यानु तमामु घटि आहे। न ॾिसो न, जेकॾहिं असां हेपेटाइटिस प्रोग्राम जी ॻाल्हि था करियूं त उनखे बचाव जा जेके तरीक़ा आहिनि या बचाव जा जेके उपाय आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा इख़्तियार करणु घुरिजनि? ॾिसो न, हाणे हिकिड़ी सभिनि खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मूं ॿुधायो त सिर्फ़ु 3 तरीक़ा आहिनि जिन जे ज़रिए हेपेटाइटिस फैलिजे थो, जिन जे ज़रिए HIV फैलिजे थो। इहे 2 जेके बीमारियूं आहिनि इहे त 100% इन्हनि जे फैलण जा तरीक़ा मौजूदु ख़बर आहिनि असांखे। ठीकु आहे। हाणे अगरि उन्हनि सिर्फ़ु इन्हनि जेके 3 रूट्स आहिनि, जेके 3 तरीक़ेकार आहिनि, उन्हनि खे अगरि असां रोकण में कीअं रोकियूं? हाणे ॾिसो न, हिकिड़ो हेपेटाइटिस मां हाणे चवां थो जेके हेपेटाइटिस प्रोजेक्ट वारा आहिनि या गवर्नमेंट ऑफ सिंध आहे या हेल्थ डिपार्टमेंट आहे, वाणनि वसियुनि ॻोठनि में डॉक्टर वेठा आहिनि, MBBS डॉक्टर बि वेठा आहिनि, उन सां गॾो गॾु जेके आहिनि डिस्पेंसर बि वेठा आहिनि, हिकिड़ी सुई सां 2-2, 4-4 माण्हुनि खे जेको सो इंजेक्शन बि लॻाइनि था। त छा गवर्नमेंट उन्हनि डॉक्टरनि खे वञी सम्झाए, उन्हनि डिस्पेंसरनि खे वञी सम्झाए, उन्हनि खे चेक करे बिल्कुलु कामयाबु थी सघे? लोकल इंतज़ामिया आहे, जेके आम माण्हू आहिनि या उते जी जेका मुक़ामी इंतज़ामिया आहे, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे, उहो जेके बि उते जा जेके लोकल अहिड़ा इदारा आहिनि, लोकल बॉडीज़ जा या लोकल एडमिनिस्ट्रेशन सां, उन्हनि सां लह विचड़ में अची सिर्फ़ु अगरि इन शइ खे अश्योर करे त जेको इंजेक्शन लॻे थो, पहिरीं ॻाल्हि त अननेसेसरी या गैर ज़रूरी न लॻे। ठीकु आहे। पोइ अगरि लॻे त जीअं तव्हां चयो त हर दफ़ा जेका सिरिंज इस्तेमालु थिए उहा न ई हुजे। ठीकु आहे। हाणे हिकिड़े आम माण्हूअ खे ॾिसो न, इहा सम्झ ॾियणु ॻोठनि में, वाहण में, वस्तुनि में हर माण्हू ताईं पहुचणु थोरो ॾुखियो आहे। हा बिल्कुलु ठीकु आहे, पर मेडिकल प्रैक्टिस करण वारा ताईं पहुचणु तमामु सवलो आहे। गवर्नमेंट डॉक्टरनि ताईं त आराम सां पहुची सघे थी। डॉक्टरनि ताईं हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त अगरि उहे तव्हां वारी ॻाल्हि त जेके ॿिया हेल्थ रिलेटेड माण्हू आहिनि उहे त डायरेक्टली इन्फ्लुएंस थी सघनि था। बिल्कुलु थी सघनि। ऐं इन में पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल फॉर एग्ज़ाम्पल आहे, उनजो हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल आहे। न तव्हांजो मक़सदु आहे त हिन वक़्तु जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे या जो वर्टिकल प्रोग्राम जेको हेपेटाइटिस उनजो इन तरफ़ तवजो न आहे, उन्हनि डॉक्टरनि खे नज़र न आहे। ॾिसो न, अगरि इहा तवजो हुजे हा त पहिरीं ॻाल्हि त इन बीमारी जी एतिरी रफ़्तार सां तेज़ी सां वधे ई न। इहो ई हिकिड़ी डायरेक्ट मतिलबु इंडिकेटर आहे इन ॻाल्हि जो त असांजो प्रिवेंशन ॾांहुं या प्रिवेंटिव पार्ट ॾांहुं ध्यानु घटि आहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके असांजा एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ आहिनि उहे फॉर वेरियस रीज़न्स, जंहिंमें एडमिनिस्ट्रेटिव बि आहिनि ऐं पॉलिटिकल बि आहिनि, इन्हनि जे लाॻापे सां तव्हांजे डॉक्टर सलमान तव्हांजी ॻाल्हि रोकियां थो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। हिकिड़ो सुठो सियासतदान हुजे, बरखड़ियूं MNA हुजे, MPA हुजे, हिकिड़ो ग़रीब फ़क़ीर माण्हू हुजे, हिकिड़ो डॉक्टर हुजे, हिकिड़ो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हुजे, हिकिड़ो सेक्रेटरी हुजे, कंहिंखे बि हेपेटाइटिस B या C या एड्स या TB थी सघे थी। बीमारी खे तो एहतियात नथो करे, जेकॾहिं हू पंहिंजे लाइ सोचे थो त मां, मुंहिंजो घर, मुंहिंजा ॿार बि सिहतमंद हुजनि त ॿियनि जे लाइ बि सोचणु घुरिजे। त असां तॾहिं पब्लिक हेल्थ में जेको हिकिड़ो बॉटम लाइन शुरू कंदा आहियूं, उहो हितां शुरू कंदा आहियूं त बाबा को बि महफ़ूज़ कोन्हे जेसि ताईं सभु महफ़ूज़ कोन्हे। सभु महफ़ूज़ न आहिनि, बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे, मसइलो ई इहो आहे त असां इन ॻाल्हि खे सम्झण में कोताही था कयूं। असां सम्झूं था त इहो मसइलो कंहिं ॿिए जो आहे, उनखे थींदो, मूंखे कोन थींदो। हाणे जेसि ताईं उहो मूंखे थींदो त उहो त थी चुको हूंदो न। हाणे अच्छा, जेकॾहिं हाणे असां अचूं था डॉक्टरनि ते,
छो त डॉक्टर हिकिड़ो तमामु हेल्थ जे हवाले सां या इन विचड़ंदे बीमारी सां उहो डॉक्टर जेको तबिको आहे उहो हर शइ ॼाणे थो। वाणनि बस्तियुनि ॻोठनि में डॉक्टर या डिस्पेंसर या असांजा पैरामेडिकल जा स्टाफ जेको बि आहे उनमें LHV आहिनि, LHW आहिनि, इनखे ख़बर आहे त विचड़ंदड़ बीमारियूं हिन ज़रियनि सां पहुचनि थियूं। ॾिसो न उनखे ज़रियनि जी बि ख़बर आहे, इहा ख़बर पूरी तरह कोन्हे। ॿुधो उन त छा जेकॾहिं हिकिड़ो डॉक्टर या डिस्पेंसर जेको आहे उहो हिकिड़ी इंजेक्शन सां 10 माण्हुनि खे उहा सुई लॻाए थो त छा उहो नथो सोचे त इहा बीमारी मूंखे बि थी सघे थी? उनजी सोच खे कीअं तब्दील कजे? छा गवर्नमेंट खे घुर्जे, सिंध गवर्नमेंट खे या हेल्थ डिपार्टमेंट खे या हेपेटाइटिस जे प्रोग्राम खे उनजी सोच तब्दील करण लाइ को कमु करणु घुरिजे? बिल्कुलु, इहा तमामु अहम ॻाल्हि तव्हां कयो। त ॻाल्हि इहा आहे त मां हमेशह छा आहे त मां ॾियण वारे पार्ट ते आहियां, मां ॿिए खे इहो इंजेक्शन लॻायां पियो। हा, तंहिंजे करे आउं इहो थो सम्झां त मूंखे त कोन लॻंदो। न लॻी सघे थी, डॉक्टर खे बीमारी बिल्कुलु 100%। मतिलबु सभिनि खां घणा वल्नरेबल ग्रुप जेके आहे उहे हेल्थ में जेके कमु पिया कनि उन्हनि खे ई आहे, छो त उहो त डायरेक्टली एवरी डे एक्सपोज पिया थियनि न। सही आहे। हाणे इन ॻाल्हि जी मुख़्तलिफ़ वजूहात जे करे, किथे अणॼाण जे करे, किथे निग्लिजेंस जे करे, त गवर्नमेंट जो जेको या इन प्रोग्राम जो हिकिड़ो अहम तरीन हिसो आहे उहो इहो ई आहे त बाबा जेके हेल्थ रिलेटेड माण्हू आहिनि उन्हनि खे ॼाण ॾियण त लाज़मी आहे। त उन्हनि ताईं 100% कमु कनि त काफ़ी असां हिन बीमारी खे घटाए सघूं था। थोरो इन शइ खे मां अॻिते वधाईंदुसि डॉक्टर साहिबु, जेकॾहिं तव्हां चओ था त भई जेके डॉक्टर तबिको आहे जेको मेडिकल सां रिलेशन जिन जो बि वास्तो पैरामेडिकल स्टाफ आहे, ऐं जीअं तव्हां LHW जो तमामु हिकिड़ो वॾो रोल आहे हिन में, ऐं छो त उन्हनि खे वरी ॼाण आहे उहे इन्हनि शयुनि जी जेका असां पंहिंजे बेस में कमु थियूं कनि उहे। त छा जेकॾहिं HIV एड्स जेका आहे उनखे रोकण लाइ बि डॉक्टरनि जो पैरामेडिकल स्टाफ जेको आहे या जेके वाणनि बस्तियुनि में डॉक्टर वेठा आहिनि उन्हनि जो बि रोल थी सघे थो? असल में इन्हनि जो जेके वर्टिकल प्रोग्राम्स आहिनि इन्हनि जो हिकिड़ो वॾो पार्ट ई HIV में त ईअं सम्झो त 90% कमु प्रिवेंशन आहे। हा बिल्कुलु, सिर्फ़ु 10% इलाज आहे। छा आहे त ऐं इनफैक्ट जेके पुराणियूं PC1 लिखियूं वयूं, छा त मां पाण लिखी आहे उनजी PC1 जेका पुराणी हुई उहा मां पाण लिखी, त उन में अगरि तव्हां ॾिसो त असां वी वर एबल टू रियली इनपुट जेके दुनिया में हिन महिल बहितरीन तरीक़ेकार मौजूदु आहे उहे सभु असां उन में विधा। लेकिन ॻाल्हि इहा त जेॾी महिल इम्प्लीमेंटेशन लेवल ते इहे शयूं वञनि थियूं त उहे पंहिंजी इफेक्टिवनेस असां वटि संभाव कोन ॾेखारे सघियूं आहिनि। एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ बि आहिनि, कैपेसिटी इशू बि आहे, ऐं पोइ पैसनि जो इशू बि आहे खोड़ जाइनि ते। इन मुख़्तलिफ़ वजूहात जे करे हिकिड़ो जेको उनजो ओवरऑल इम्पैक्ट आहे उहो तव्हां ॾिसो त उहो तमामु यानी कि इनइफेक्टिव आहे। प्रोग्रेस जेका आहे, तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो जंहिं माण्हू खे एड्स आहे या जेकॾहिं छो त थोरो माण्हू हुन खां लवाईंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि त एड्स जेको मरीज़ आहे उनखे पहिरीं उनखे त वीचारे ख़बर ई न हूंदी आहे जेसि ताईं उनजी जेका इन्वेस्टिगेशन न थिए, छो त इहे बीमारियूं अहिड़ियूं जेसि ताईं रत जी इन्वेस्टिगेशन नथी थिए तेसि ताईं आम मरीज़ खे त का ख़बर ई न हूंदी आहे। आम माण्हू खे उनखे तकलीफ़ ज़रूरु हूंदी, बुखार बि थी सघे, सूर बि थी सघे, उनजो GIT बि ख़राबु थी सघे थो, मुख़्तलिफ़ उहो कंप्लेन खणी हिकिड़े लोकल डॉक्टर वटि त ज़रूरु अचे थो त साईं मूंखे परेशानी। पोइ डॉक्टर पंहिंजी ॼाण ते, पंहिंजी हिस्ट्री ते, पंहिंजी इन्वेस्टिगेशन ते हिकिड़ो अंदाज़ो लॻाए थो त हिनखे हीअ तकलीफ़ थी सघे थी या उनजी का इन्वेस्टिगेशन कराए थो। त तव्हां छा था सम्झो त एड्स जा जेके मरीज़ आहिनि उहे डॉक्टरनि खां पंहिंजो मर्ज़ लिकाए था वञनि या डॉक्टर उन तरफ़ त वञनि नथा ॾियनि? HIV में त इहा तमामु अहम ॻाल्हि इहा आहे त जॾहिं HIV कन्वर्ट थी थिए एक्चुअल बीमारी में त इहो 5 खां हिकिड़ो 10 सालनि जो वक़फ़ो हूंदो, वॾो पीरियड आहे, वॾो पीरियड आहे। ठीकु, त उन में अहम तरीन ॻाल्हि इहा हूंदी आहे त अगरि असां वर्बल स्क्रीनिंग कयूं, हुन खां मुख़्तलिफ़ सवालात हिस्ट्री वठी ऐं अगरि अंदाज़ो लॻायूं त हीअ वल्नरेबल आहे, मतिलबु हिन में पॉसिबिलिटी थी सघे थी, अगरि इहे इन्हनि वजूहात जेके इन जा ट्रांसमिशन जा तौर तरीक़ा आहिनि उन्हनि मां का बि वजह हुजे, कंहिं एक्सीडेंट जे करे तव्हांखे कुझु बि रत लॻो हुजे, तव्हांजो ख़्याल आहे त जेको डॉक्टर वेठो आहे, प्रैक्टिशनर जेको वेठो आहे, उहो शायदि इन तरफ़ त वञे नथो। न, असां वटि हिकिड़ी जेका वॾे में वॾी असां सम्झूं था त हिकिड़ो जेको फोर्स आहे उहो आहे जनरल प्रैक्टिशनर। बिल्कुलु आहे। उहो फोर्स असां वटि कंहिं बि हवाले सां असांजे हेल्थ सिस्टम जो हिसो ई कोन्हे, उहो इंडिपेंडेंटली कमु पियो करे, उहो जेको हेल्थ सिस्टम जो पार्ट ई कोन्हे त उहो असांखे रिपोर्ट बि नथो करे, उन ताईं असांजो मैसेज बि उन तरह सां नथो पहुचे। कंटिन्यूड मेडिकल एजुकेशन वारो जेको पार्ट आहे उहो बि मिसिंग आहे अञा ताईं। 10 साल पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थिए थी वाणनि बस्तियुनि में, जॾहिं असां क्रॉनिक डिज़ीज़ जी ॻाल्हि था करियूं, जेकॾहिं हेपेटाइटिस कंहिंखे थी वई, कंहिंखे एड्स थी वई, कंहिंखे TB थी वई, त उहो फौरन उहो डॉक्टर उनखे डायग्नोस नथो करे, पर 2-4 महीननि 6 सालनि खां पोइ उहो वॾनि शहरनि ॾांहुं उहे मरीज़ अचनि था
ज़ाहिर आहे उहो अटेंडेंट डॉक्टर ने वञी बेदार थी वञे ठीक त नथा थियनि ज़ाहिर उनखे डिज़ीज़ आहे जॾहिं स्पेशलिस्ट डॉक्टर वटि अचनि था वॾनि शहरनि में पोइ लाड़काणू कराची हैदराबाद या जिते बि अचनि था त जेके असांजा स्पेशलिस्ट बि आहिनि शायदि उहे बि इन्हनि बीमारियुनि ॾांहुं तवजो घटि था ॾियनि बिल्कुलु तव्हां इहे बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे जो असांजा जेके प्रैक्टिसिंग स्पेशलिस्ट सीनियर तरीन डॉक्टर आहिनि उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त असां वटि पाकिस्तान में HIV जा घणा मरीज़ आहिनि ऐं कराची जहिड़े शहर में केतिरा मरीज़ आहिनि जेके एक्चुअली उन ट्रीटमेंट ते मौजूदु आहिनि इहो मां मतिलबु मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे मुंहिंजो हिकिड़ो टीचर हुयो उन मूंखां जेॾी महिल पुछियो त आउं HIV में कमु थो कयां त हुनखे जेॾी महिल मूं ॿुधायो त ही वॉज़ आई मीन हुनखे अंदाज़ो कोन हो त हिन मर्ज़ असां वटि एतिरो घणो थी वियो आहे त असां इन्हनि ॻाल्हियुनि खे प्रॉपरली प्रोपगेट करे माण्हुनि खे जेके हेल्थ में कमु था कनि इवन उन्हनि ताईं बि उहा इंफॉर्मेशन ऐं नॉलेज जेको आहे पूरी तरह कोन पिया पहुचायूं अगरि प्रोग्राम सही तरह पहुचाइण में कामयाबु ठीकु आहे हिकिड़ो जेको ॻोठ में डॉक्टर वेठो आहे ज़ाहिर हर कंहिंखे मुंहिंजे ख़्याल में उहो पंहिंजे पैसनि ॾांहुं वधीक तवजो ॾिए पर मरीज़नि ते घटि तवजो बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल शहरनि में जेके स्पेशलिस्ट वेठा आहिनि उहे बि चवंदा त असां वटि केतिरा मरीज़ आया असांजी इनकम केतिरी थी उहो मरीज़ केतिरो क्रानिक आहे उनखे छा आहे उनखे एड्स आहे उनखे हेपेटाइटिस आहे त उनखे प्रॉपर जेको आहे मुंहिंजे ख़्याल में इलाज नथो वठी वञे इहा जेका लापरवाही उहा मौजूदु आहे हिकिड़ी पुराणी स्टडी आहे कुझु अर्सो पुराणी जी त हिकिड़ो जेको जनरल प्रैक्टिशनर आहे उहो एवरेज टाइम जेको हिकिड़े पेशेंट खे ॾिए थो कराची में ई थियल आहे उहो 4 मिंट आहे ऐं 4 मिंटनि में उहो हुन खां हाल अहिवाल बि वठंदो दवा बि ॾींदो ऐं हुनखे दवा लिखंदो बि इहे सभु चयूं डायग्नोज बि कंदो 4 मिंटनि में 4 मिंट में डायग्नोज बि कंदो आम तौर सां हुनजी सिर्फ़ु जेको सिम्टोमेटिक ट्रीटमेंट आहे हुनजा जेके हुनजा पंहिंजा चयल मसइला आहिनि मुंहिंजे मथे में सूरु आहे मुंहिंजो गलो ख़राबु आहे मूंखे बुखार आहे मुंहिंजो पेट ख़राबु आहे उनजो इलाज करे थो ऐं हुनखे मोकिले थो पर बीमारी जो इलाज नथो करे बीमारी जो इलाज नथो करे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त हुनखे प्रिवेंशन न त सफ़ा का ॻाल्हि ई नथो करे बचाव जी ॻाल्हि ई नथो बचाव जी त ॻाल्हि ॿुधाए ई नथो समहाउ उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे राइटली और रॉन्गली इहो शायदि अगरि हू प्रिवेंशन न वेंदा त हुननि जी जेका रोज़गार आहे उहो घटिजंदो इन क़िस्म जी सोच शायदि हुन जे ज़हन में आहे हालांकि इहा ॻाल्हि ईअं न आहे बिल्कुलु बिल्कुलु इन जो अदरवाइज़ आहे त जे अगरि तव्हां पंहिंजे मरीज़नि खे सुठी सम्झ ऐं हेल्दी लाइफ स्टाइल ऐं प्रिवेंशन जी ॻाल्हि कंदो जेकॾहिं तव्हां चओ तव्हांजो मक़सदु जेकॾहिं हेल्थ एजुकेशन हुजे आहे डॉक्टरनि जे तरफ़ां या जेके मेडिकल सां रिलेशन जिन माण्हुनि जो आहे त शायदि असां इन्हनि बीमारियुनि खे रोके सघण में काफ़ी हद ताईं कामयाबु थी वेंदासीं पर डॉक्टरनि खे इन तरफ़ केरु मुतवजा करे इन ते मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि डॉक्टर साहब वक़्तु थिया हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठो था हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क असांजी औरत घर खां निकिरी कॉलेज यूनिवर्सिटी ताईं महफ़ूज़ तरीक़े सां पहुची सघे थी असीं लाशोरी तो तमामु जेके क़तल आहे हा असां हिन क़ाबिल आहियूं छो क्वेश्चन छो कयूं हा असां क़ाबिल आहियूं घरेलू सतह ते फ़ैसिलनि जो इख्तियार अॼु बि केतिरो आहे औरतुनि वटि एम्पावरमेंट जो मतिलबु इहो आहे त तव्हां फ़ैसला साज़ी में तव्हांजो इख्तियार केतिरो है तब्दीली आहिस्ता आहिस्ता आएगी अब हमारी ख़वातीन में इतनी अवेयरनेस हो गई है औरत सरबराह हुजे ऐं हुन जेंडर में रही कमु करणु मर्दनि जे लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे थो एक्सेप्टेंस लेवल जेको आहे उहो अञा ताईं उहो पीरियड नाहे थी सघियो त औरत सरबराह थी सघे थी औरत जेका आहे मर्द खां वधीक महिनत थी करे कानून जे हुअण जे बावजूद भी औरतुनि खे खुलेआम क़तल छो थो कयो वञे हिकिड़ो त लॉ इम्प्लीमेंट कोन थो थिए लॉ जो जेको रवैयो थियो वरी असांखे लॉ जे बारे में ख़बर ई कान्हे औरत जी दुश्मन छो आहे हिन समाज में मूंखे एक्सेप्टेंस मिलियल आहे त आउं ॿी शादी करे सघां थो औरतुनि खे जॾहिं कारो करे मारियो वञे थो कारी करे त उन्हनि जो कारियुनि जो अलॻि क़ब्रिस्तान ठहियल आहे सज़ा जज़ा जो जेसिताईं अमल न थींदो औरत जे बारे में जेतिरी भयानक रूरल सज़ा ओतिरी अर्बन सज़ा ई कान्हे औरतुनि खे अॼु बि इंतिज़ामी तरह पोइते रखण जूं कोशिशूं कयूं वञनि थियूं वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं डॉक्टर साहब हाणे थियो स्टेप असांजो आहे त जीअं विचण में बीमारी असां हेपेटाइटिस जी ज़िक्र कयो
ऐं उनखां पोइ असां एड्स ते बि आयासीं त उनजो बि तक़रीबन साॻियो ई रूट आहे जेका इहा बीमारी खां बचाव जा तरीक़ा बि तक़रीबन साॻिया आहिनि। उनखां पोइ जेकॾहिं असां टीबी ते अचूं त उहा बि हिकिड़ी विचड़ंदड़ बीमारी आहे। तव्हां छा था सम्झो टीबी हिन वक़्तु असांजे मुल्क में वधी रही आहे? बिल्कुलु, तव्हां ॾिसो जेको रीसेंट सर्वे आहे उन ॿुधायो आहे त तक़रीबन 200 माण्हू 196 पर्सन इन एवरी 100,000 ट्यूबरकुलोसिस उन्हनि खे थिए थो। ठीकु आहे, त माना जेतिरी आबादी तव्हांजी वधे थी पई उन ई तादाद ऐं रफ़्तार सां मरीज़ बि वधनि पिया। हिकिड़ी ॻाल्हि। ऐं हिन में बि तमामु अगरि रुगो सफ़ाई सुथराई वारा जेके तौर तरीक़ा आहिनि उन्हनि ते ई अगरि तव्हां ज़ोर ॾियो त इहा बीमारी प्रिवेंटेबल आहे। ठीकु आहे, थियण खां माण्हू बची सघे थो। इन जे वधण जो जेको हिकिड़ो 2 पहलू आहिनि। हिकिड़ो त इन जी पंहिंजी रफ़्तार में इज़ाफ़ो थियो आहे ऐं हिकिड़े ज़माने ताईं इहो सम्झो वेंदो हो त शायदि ग़ुरबत जी बीमारी आहे टीबी। ठीकु आहे, पर ईअं न आहे। जेके असां वटि मरीज़ अचनि पिया उहे ग़रीब इलाइक़नि जा बि आहिनि, तमामु घणे अमीर इलाइक़नि जा। जेका हिकिड़ी तमामु अजीब ॻाल्हि आहे त उसूलनि जेका दुनिया भर में तरीक़ेकार आहे उन में इहो आहे त वॾनि अमीर इलाइक़नि में इन जी रफ़्तार वक़्त सां घटिजंदी वेंदी आहे। ठीकु आहे, असां वटि न घटी आहे। सही आहे। 2 ॻाल्हियूं। ऐं इन में जेको टियों अहम तरीन पहलू आहे उहो इहो आहे त जेका MDR टीबी मल्टी ड्रग रेज़िस्टेंस, त जेके दवाऊं मौजूदु आहिनि उन्हनि दवाउनि जो असरु जेको आहे सो बि मरीज़नि में घटिजंदो थो वञे। हालांकि जीअं तव्हां चयो त जेके वर्टिकल प्रोग्राम्स असांजा हलनि पिया उहे काफ़ी उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे। सही आहे। उन्हनि जी फंडिंग में बि, उन्हनि जे स्कोप में बि, उन्हनि जे कवरेज में बि। पर इन्हनि सभिनी एफर्ट्स जे बावजूदि अगरि असां उनखे रोकण में या घटि करण में कामयाबु न थिया आहियूं त असांखे ज़रूरु इहो सोचणु ॾिसो बिल्कुलु इन में ॻाल्हि इहा पैदा थिए थी सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां जीअं वर्टिकल टीबी जो बि हिकिड़ो प्रोग्राम हले थो बाक़ाइदे उनजो कम बि इहो आहे जीअं डॉट्स टीबी या मुख़्तलिफ़ उनजा जेके आहिनि उन ते कमु हले थो त छा किथे कोताही आहे? हाणे ॾिसो न छा जेको जंहिंखे टीबी थी वई उहो लिकाए थो ॿुधाए नथो शुरू में, या जेके असांजा ट्रीटमेंट ॾियण वारा आहिनि उहे प्रॉपर ट्रीटमेंट नथा ॾियनि। ॿी ॻाल्हि ॿियो छा त जेको तव्हां चयो MDR जो जॾहिं तव्हां जेको मल्टी ड्रग रेज़िस्टेंस जेको आहे छा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे प्रॉपर ड्रग्स जेके से खाइनि नथा अध में छॾे था किथे कोताही आहे? बिल्कुलु तव्हां राइटली 3 शयूं आइडेंटिफाई कयूं आहिनि। असांखे इन्हनि ई 3 शयुनि खे रिवाइज़ करे ॿीहर ॾिसणो पवंदो छा त 3 लेवल्स ते अञा ताईं प्रॉब्लम मौजूदु आहे। न लिकाइण जे मौजूदु न हुअणु घुरिजे। छो न हुअणु घुरिजे? त हाणे टीबी जो एॾो सुठो इलाजु मौजूदु आहे जेकॾहिं तव्हां लॻी करे 6 महीना या 8 महीना दवा वठो त टीबी त ख़तमु थी वेंदी। पर सोशल एक्सेप्टेंस जेका आहे अञा ताईं उहा ख़राबु आहे। ऐं हींअर तव्हांखे रीसेंट एग्ज़ाम्पल ॾियां थो त हिकिड़ी जेको आहे डॉक्टरियाणी जी नियाणी खे थियो आहे। अच्छा, उहा टीबी थी आहे? हा, उहे एग्ज़ैक्टली इहे अल्फाज़ उन इस्तेमालु कया त महिरबानी करे कंहिंखे ॿुधाइजो न त इहा जेको आहे टीबी आहे। माना HIV ऐं एड्स जे लाइ त अञा ताईं हूअं ई तमामु घणो स्टिग्मा आहे ऐं उनखे रोकियो वञे थो, पर टीबी जो बि जेको स्टिग्मा आहे उहो अञा ताईं ख़तमु न थियो। अञा ताईं असां इहो सम्झूं था छा त उन लिकाइण पढ़ियल लिखियल जेके घराना उन्हनि में बि इहा शइ मौजूदु आहे। लिकाइण में पढ़ियल लिखियल वेल ऑफ मतिलबु इन करे जो चयो इहो वेंदो आहे त अगरि तव्हांजी इम्यूनिटी कॉम्प्रोमाइज़ न आहे, खाध पीत तव्हांजी ठीकु आहे त टीबी जे थियण जा चांस तव्हां में घटि हूंदा आहिनि। ठीकु आहे, पर मुख़्तलिफ़ वजूहात जे करे उहे घटि न थिया आहिनि। अच्छा दादा हिकिड़ी ॻाल्हि आहे त हाणे जीअं असां वैक्सीनेशन जो तव्हां ज़िक्र कयो त शुरू में कुझु अहिड़ी विचंदड़ ॿारनि में पिया वञे त ॿार जॾहिं पैदा थिए थो त वॾे अरसे खां डिघे अरसे खां असां वटि इहो पूरी दुनिया में त टीबी जे ख़िलाफ़ु हुनखे टिको बि लॻाए वञे। जी बिल्कुलु। त मुंहिंजे ख़्याल में जेके ॿार 20 साल पहिरीं या 30 साल पहिरीं पैदा थिया हूंदा उन्हनि खे त टीबी न थियणु घुरिजे। असांखे हिकिड़ो ॿियो जेको फैक्टर आहे जिन खे ॾिसण जी तमामु सुठी ॻाल्हि तव्हां आइडेंटिफाई कई आहे, ॾिसण जी ज़रूरत आहे, उहा इहा आहे त असांखे डिपेंडिंग ऑन आवर ओन सिचुएशन असांखे लोकल हिकिड़ो को अहिड़ो फ़ैसिलो करणो पवंदो त असां ॿारनि खे हर 5 सालनि खां पोइ हिकिड़ो बूस्टर लॻाईंदा रहूं। छा आहे त 5 सालनि ताईं असां वैक्सीनेशन पूरी करे ॿार जी उनखां पोइ उनखे छॾे ॾींदा आहियूं, उनखां पोइ को बूस्टर नथो लॻे। ठीकु आहे। ऐं असांजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त ऑटो इम्यून जेका डेवलपमेंट आहे, जेका इम्यूनिटी आहे उहा काफ़ी आहे। पर इहा ॻाल्हि जेका अगरि तव्हां सिचुएशन पोयनि 20 सालनि जी ॾिसो पाकिस्तान जी 25 सालनि जी त उन में इहो ज़ाहिर थिए थो त 20-25 सालनि में तमामु तर कोशिशुनि जे बावजूदि
जेका रफ़्तार आहे टीबी जी उहा वधंदी पई वञे, उहा वधंदी वञे बजाय घटि। जेके ॿार 20 सालनि जा आहिनि उन्हनि खे बि टिको लॻी चुका आहिनि, ठीकु आहे, जेकॾहिं टीबी थिए बि उन्हनि ॿारनि खे त घटि तइदाद में थिए, एग्ज़ैक्टली, ठीकु आहे, 10% या 20% त 100% 80% त लॉस हुजे। प्लस उनखां अलावा टीबी ते कमु जेको हले थो, डाट प्रोग्राम आहे, ॿिया आहिनि, उनखां अलावा स्क्रीनिंग आहे, हर बेसिक हेल्थ यूनिट ताईं गवर्नमेंट पंहिंजो ड्रग्स या काफ़ी शयूं मौजूदु कयूं, उनजे बावजूद बि जेको सो उहा वधी रही आहे। छा गवर्नमेंट जी किथे कोताही आहे? टीबी हिकिड़े छा गवर्नमेंट जी तवजो घटि आहे? बिल्कुलु, मां इहो ई सम्झां थो त उनजी जेको प्रोग्राम हले थो उनजी इफेक्टिवनेस शायदि उन लेवल ताईं न पहुती आहे। उनखे छा ॾिसनि नथा, उनखे चेक नथा कनि, उनजो चेक बैलेंस कोन्हे। ॾिसो न, ओवरऑल हेल्थ ते जेको हिकिड़ो जुमूदारी थियल आहे उहो असांजे प्रोग्रामनि ते बि आहे, ठीकु आहे। ऐं सिमिलरली मतिलबु ट्यूबरक्लोसिस में जेका हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे सा इहा आहे त ही त उहा बीमारी आहे जेका जीअं तव्हां चयो त इलाज आहे, इलाज मौजूदु आहे ऐं न प्रिवलेंट आहे असां वटि, त इहा घटिजणु घुरिजे इन बारे में। पर हिकिड़ो जेको अहम हिन में पार्ट आहे उहो इहो आहे त दुनिया भर में टीबी ते जेको रिसर्च थियणु घुरिजे उहा इन करे घटिजी वई त दुनिया मां टीबी तमामु घटि थी वई आहे। जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उनमें त तक़रीबन न हुजण जे बराबरि आहे, ऑलमोस्ट ज़ीरो आहे, ठीकु आहे। ऐं उहा अगरि उते बीमारी वञे पई त उहा असां वटां एक्सपोर्ट पई थिए, हुन वटि पाण वटि उहा बीमारी कोन्हे। त दुनिया भर में जेका रीसेंट रिसर्च आहे ट्यूबरक्लोसिस ते उहा पोयनि 2 सालनि ताईं तमामु घटि थी वई, ठीकु आहे। सिर्फ़ु HIV जे करे हिन बीमारी जो रिसर्जेंस थियो दुनिया में, त हाणे हुन में वधीक रिसर्च थियणु लॻी आहे। जेके दवाऊं अॼु ताईं इस्तेमालु पयूं थियनि उहे ईअं सम्झो त कोई 50 साल पहिरीं ईजाद थियूं हुयूं, त पोयनि 50 सालनि में का नई दवा ईजाद ई कोन थी दुनिया में। रुगो 2 साल पहिरीं हिकिड़ी नई दवा इंट्रोड्यूस थी आहे टीबी जे ख़िलाफ़, जेका ट्रायल में आहे ऐं उमेद आहे तो 1-2 सालनि में दुनिया में अवेलेबल हूंदी इस्तेमालु करण जे लाइ, ऐं जेका थी सघे थो त असांजी जेका ड्यूरेशन ऑफ ट्रीटमेंट आहे उहो बि घटि करे छॾे। पर इन सॼी ॻाल्हि खे करण जे बावजूदि असांजे लाइ जेको अहम आहे या असांजी हुकूमत खे या असांजे हेल्थ डिपार्टमेंट खे जंहिं शइ ते ध्यानु ॾियणु घुरिजे उहे 2 शयूं आहिनि। जीअं तव्हां एग्ज़ैक्टली पॉइंट आउट कयो त हिकिड़ो त असांखे शायदि बूस्टर्स इंक्लूड करणा पवंदा असांजी EPI में करणु घुरिजनि। ऐं जीअं हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां त असांजी अनहेल्दी लाइफ स्टाइल जे करे असांजा जेके अॼुकल्ह पेशेंट आहिनि उन्हनि में हर ईअं सम्झो त को 80% खां बि मथे 90% पेशेंट में विटामिन D जी डिफिशियंसी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि हिन में अचे थी, जीअं हाणे असां टिनी जो ज़िक्र कयो ऐं हेपेटाइटिस जो बि ज़िक्र कयोसीं, एड्स जो बि ज़िक्र कयोसीं, हाणे TB जो बि कयोसीं, ॿियनि खे असां छॾियूं था। ऐं हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजी जॻह ते कमु करे थो, ऐं हर डिस्ट्रिक्ट में असांजो हेल्थ हिकिड़ो निज़ाम आहे हेल्थ जो बाक़ाइदे, बेसिक हेल्थ यूनिट ताईं डिस्पेंसरी ताईं, उनखां अलावा वर्टिकल प्रोग्राम बि हिन जे लाइ अलॻि आहिनि, जेको सो हेपेटाइटिस जो अलॻि आहे ऐं TB जो अलॻि आहे, HIV एड्स जो अलॻि आहे। उनजे बावजूद बि असां इन्हनि टिनी शयुनि खे न कंट्रोल करे सघिया आहियूं, न रोके सघिया आहियूं, ॾींहों ॾींहुं वधी वञे पियो। किथे खामी आहे? खामी ॾिसो 2 ॻाल्हियूं आहिनि जेके अहम तरीन आहिनि। हिकिड़ो त असांजो माइंड सेट पब्लिक हेल्थ या प्रिवेंशन ना ओतिरो कोन्हे टू बिगिन विथ। अच्छा। नंबर 2, असांजा जेके वर्टिकल प्रोग्राम्स आहिनि उहे जीअं असांजे ओवरऑल हेल्थ हिकिड़े सिनेरियो में उनजी इफेक्टिवनेस घटि थी आहे, सिमिलरली उन्हनि प्रोग्रामनि जी बि इफेक्टिवनेस घटि थी आहे। अच्छा। ऐं उनजो थर्ड पार्ट इहो आहे त अवेयरनेस ऐं स्टिग्मा अञा ताईं उन ई लेवल ते आहे जहिड़ो को 30 साल पहिरीं 40 साल पहिरीं शायदि माण्हुनि में हुयो। अच्छा, तव्हां छा था सम्झो त हाणे इन्हनि टिनी बीमारियुनि खे रोकण लाइ असांजो हिकिड़ो वॾो फोर्स आहे, पैरामेडिकल फोर्स आहे, जीअं LHW आहे, हाणे त CMW बि अची विया आहिनि, जो कम्यूनिटी मिडवाइफ बि हिकिड़ो वॾो मुतारिफ़ करायो वियो आहे, उन सां गॾु LHW बि कमु कनि थियूं, नर्सिस बि कनि थियूं, डिस्पेंसर बि आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ NGOs जा माण्हू बि कमु कनि था। उनखां अलावा वाणनि वसियुनि ॻोठनि में जीअं असां ज़िक्र कयो त असांजा डॉक्टर बि वेठा आहिनि। छा इन्हनि सभिनी खे जेकॾहिं जेके वर्टिकल प्रोग्राम वारा आहिनि या हेल्थ डिपार्टमेंट जेकॾहिं इन्हनि सभिनी खे हेल्थ एजुकेशन हुजे त छा इन्हनि शयुनि खे असां रोके सघूं था? बिल्कुलु, शायदि बेस्ट पॉसिबल फोर्स इहो ई आहे जेको मौजूदु आहे। छा हिनखे सही यूटिलाइज़ कयो वञे पियो? न, उहा ई ॻाल्हि आहे न। हुनजी वजह इहा आहे त वर्टिकल प्रोग्राम आइसोलेशन में कमु पियो थो करे, उहो हेल्थ डिपार्टमेंट सां ओड़े नमूने इंटीग्रेटेड कोन्हे। वर्टिकल प्रोग्राम्स दुनिया भर में इहो ई हलंदो आहे हिक ॿिए जे बारे में, त हॉरिजॉन्टल प्रोग्राम जेको हले पियो त उन में वर्टिकल प्रोग्राम छा करे। वर्टिकल प्रोग्राम जा हिकिड़ो मख़सूस वक़्त लाइ मख़सूस टारगेट हूंदा आहिनि, उहे पूरा करे पोइ उनखे इंटीग्रेट कयो वेंदो आहे हॉरिजॉन्टल प्रोग्राम में। जेको तव्हां चओ पिया त ऑलरेडी हेल्थ जो सिस्टम आहे, त इहे 3 बीमारियूं इन टिनी जा जेके प्रोग्राम्स आहिनि इहे अल्टीमेटली
पार्ट एंड पार्सल थियणु घुर्जनि ओवरऑल हेल्थ सिस्टम। अच्छा हाणे अचो था जेकॾहिं जीअं तव्हां चओ त पढ़ियल लिखियल माण्हुनि खे बि इन तरफ़ अञा उहे शयूं ज़हन में आहिनि, उहे वहम मौजूदु आहिनि, त हेल्थ एजुकेशन माण्हुनि में आम कीअं कजे? ॾिसो बिल्कुलु तव्हां उन जो जवाबु पाण ॾेई छॾियो। हेल्थ एजुकेशन अगरि असां सिहत जी ॼाण माण्हुनि ताईं कीअं पहुचाए, केरु पहुचाए? अगरि एजुकेशन डिपार्टमेंट खे असां उहे ई जीअं तव्हां वर्टिकल ऐं हॉरिजॉन्टल जी इंटीग्रेशन जी ॻाल्हि कई त उनजी इफेक्टिवनेस वधे। न त हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी न आहे? हा, त हेल्थ डिपार्टमेंट खे घुर्जे त जेके इन लाइन डिपार्टमेंट्स आहिनि, लोकल बॉडीज़ थी वियो, हेल्थ एजुकेशन थी वियो, इन्हनि सभिनि खे अगरि पाण सां गॾे ऐं उहा हेल्थ एजुकेशन असां डिपार्ट करणु शुरू करे छॾियूं, ॿार खे असां जेॾी महिल हथ ते हिकिड़ो स्टार ठाहे घर तां मोकिलियूं त मां उन खां ज़रूरु पुछंदी त पोइ स्टार छा जो मिलियो तोखे, त ॿारु ख़ुशी ख़ुशी ॿुधाईंदो आहे त अॼु आउं रेस में पहिरें नंबर ते आयुसि त मूंखे टीचर स्टार ठाहे ॾिनो आहे, त आउं अॼोको पंहिंजी क्लास जो स्टार हुउसि। अहिड़े ई नमूने अगरि को मैसेज ॿार जे हथ ते लिखी या पर्चे ते लिखी ॿार खे ॾींदो तो घर ताईं माउ ताईं पहुचंदो ऐं माउ खे जेॾी महिल इहा रियलाइज़ मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं वधीक न ठीकु आहे इहो त खणी ॿिया डिपार्टमेंट, पर जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजो जेको फोर्स आहे, बिल्कुलु उनजो पंहिंजो फोर्स उहो त लाज़मी, या जेके प्राइवेट डॉक्टर वेठा आहिनि, जेकॾहिं इन्हनि खे बि इहो तमामु इस्तेमालु कजे त असां इन्हनि टिनी जेके विचड़ंदड़ बीमारी उन्हनि खे असां बहितर तौर ते 100% न पर 70% असां इन्हनि खे काफ़ी रोके सघिजे। बिल्कुलु, पर उन में मसइलो इहो ई आहे त असांजा जेके जनरल प्रैक्टिशनर्स आहिनि उन्हनि जो हेल्थ डिपार्टमेंट सां को ॾियणु वठण ई कोन्हे, न को रेगुलेशन आहे, न को इंटरेक्शन आहे डायरेक्टली, सवाइ उन ट्रेनिंग प्रोग्राम्स जे जेके मखसूस इलाक़नि में चंद 100 डॉक्टरनि ताईं साल में पहुचनि था। अच्छा, इन्हनि डॉक्टरनि ताईं कीअं पहुचे, उन्हनि खे कहिड़ी ट्रेनिंग ॾिजे, इहे कीअं असांजे हेल्थ डिपार्टमेंट सां रिलेशन, तव्हां वटि कहिड़ियूं इन लाइ तजवीज़? ॾिसो, 2-3 तरीक़ा थी सघनि था, तमामु सिंपल तरीक़ा आहिनि, को उन में तमामु घणा एक्सपेंसिव बि कोन हूंदा। हिकिड़ो त हर डॉक्टर खे इहे असां जेके कार्डिनल रिक्वायरमेंट्स आहिनि उहे उन्हनि जे पोस्टर्स ठाहे ऐं मैंडेटरी करे छॾियूं त हू पंहिंजी क्लिनिक में इन्हनि खे डिस्प्ले कंदा। ठीकु आहे, हिकिड़ो त हू पाण उनखे पढ़ंदा, ॿियो जेको मरीज़ हुते वञे थो उनखे एजुकेशन ॾींदा कंहिं बि इलाज जे लाइ, त उनखे ऑटोमेटिकली उहा हिकिड़ी एक्सपोजर थियणु शुरू थी वेंदी। ठीकु आहे। 2 नंबर 3 मीडिया अॼुकल्ह असांजो ॾाढो वाइब्रेंट आहे ऐं ख़ुशूसी तौर ते मतिलबु जेके टेलीविज़न अॼुकल्ह या रेडियो या इन क़िस्म जा जेके ॿिया कम्युनिकेशन जा ज़राए आहिनि उन्हनि खे प्रॉपरली इस्तेमालु कयो वञे। ॾिसो, माइंड सेट तव्हांजो चेंज तॾहिं थींदो, हिकिड़ी का नई प्रोडक्ट लॉन्च थी थिए, उहो 27 दफ़ा जेॾी महिल बार अल्फाज़ तव्हांजे ज़हन में अचे थो त हिकिड़ी स्टडी आहे दुनिया में चयो वियो आहे त को बि मैसेज तव्हां 27 दफ़ा अगरि ॿुधी वठो त उहो तव्हांखे यादि थी वञे। ठीकु आहे, त उन ॻाल्हि खे ज़रूरु असां वटि इहो तरीक़ेकार इख़्तियार कयो वञे थो, पर उहो इफेक्टिवली न पियो कयो वञे। जेॾी महिल फंड्स बिल्कुलु आख़िरी ज़माने में अची फंड्स रिलीज़ था थियनि त उन महिल तव्हां ॾिसंदव त हर 2 मिंटनि खां पोइ टीबी जे लाइ न हाणे मुंहिंजो मक़सदु ठीकु आहे, उहो हिकिड़ो मीडिया जो पंहिंजो रोल आहे, उन में डिपार्टमेंट जी केतिरो रोल थो करे, केतिरा मैसेज थो ॾिए मीडिया जे थ्रू, उहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे। पर जेको असांजो प्रैक्टिशनर जेको वेठो आहे, जेको मुंहिंजो फैमिली डॉक्टर आहे, उहो मूंखे बि ॾिसे थो, मुंहिंजे ॿारनि खे बि ॾिसे थो, मुंहिंजे ॻोठ जे वाणनि बस्तियुनि सभिनी खे ॾिसे थो, मुंहिंजे करे उनजी एजुकेशन जेका आहे उन ते माण्हू ॾाढो भरवसो कनि था, वॾो रिलाए कनि था। जेकॾहिं उहो चए त बाबा तव्हां टीबी खे न लिकायो, तव्हांखे एड्स आहे त तव्हां उनजो इलाजु फलाणी जॻह वञी करायो, तव्हांखे हीअ बीमारी जो तव्हां प्रॉपर इलाजु करायो, या हिननि बीमारियुनि खां तव्हां अहिड़नि तरीक़े सां बची सघो था। मुंहिंजे ख़्याल इहा तमामु बेसिक नॉलेज आहे, इहा तमामु सुठी हेल्थ एजुकेशन आहे। जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट इन तरफ़ तवजो ॾे त शायदि असां इन्हनि बीमारियुनि खे आराम सां रोके सघूं था। हेल्थ ताईं असां मूं जीअं तव्हांखे चयो त हेल्थ डिपार्टमेंट जो ऐं जेके जनरल प्रैक्टिशनर्स आहिनि उन्हनि जो पाण में कंहिं बि क़िस्म जो राब्तो ऑफिशियल त आहे, माना राब्तो थियणु घुरिजे। जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर वेठो उन्हनि खे सभिनी जी ख़बर हुजे, उन्हनि खे एजुकेशन ॾे, जेकॾहिं उन्हनि खे अॻिते आणे त असां इन्हनि शयुनि खे रोके सघूं था। क्लिनिकल साइड खां प्रिवेंटिव साइड ते असां वधीक सुहिणे असां जेके डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स ऐं जेके MSs आहिनि उन्हनि खे असां ऑन बोर्ड वठण में नाकाम आहियूं शायदि, तंहिंजे करे अञा ताईं उहा ॻाल्हि वर्टिकली इन्हनि डॉक्टरनि ताईं बि नथी पहुचे। असांजी कामयाबी जेका आहे उहा अञा घटि आहे। बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब, टाइम बि ख़तमु थियो, मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो? मैसेज अहम तरीन इहो ई आहे त जीअं तव्हां शुरू में चयो त ॿारनि जी लेवल ते जेके वक़्तु आहे त हुननि खे वैक्सीनेशन कराइणी आहे, टुका लॻाइणा आहिनि, उन्हनि में का कोताही न थियणु घुरिजे कंहिं बि क़ीमत ते। ठीकु, गुरबत या अमारत जी ॻाल्हि कोन्हे, पर इहा सिर्फ़ु असांजी ज़हनी हुन वारी ॻाल्हि त ट्रेनिंग जी ॻाल्हि आहे, नंबर 1। नंबर 2, जीअं तव्हां इन्हनि 3 मेन बीमारियुनि जी ॻाल्हि कई, इन्हनि खां बचण जे लाइ अगरि असां थोरो सो बि हुन वारी ॻाल्हि त पंहिंजो वक़्तु
इन इल्म ॾांहुं इन हवाले सां पुछा करण लाइ पंहिंजे फैमिली डॉक्टर खां ई, भले ॿिए कंहिं खां न पुछे, इनखे चवंदा आहिनि क्रिएशन ऑफ डिमांड। बजाए इन डॉक्टर शुरू खे हेल ताईं डॉक्टरनि जे ज़रिए असां कोन ॿुधाए सघिया आहियूं, हाणे असां चऊं था त मरीज़ वञी हुन खां पुछे त डॉक्टर साहब भला हिन जे बारे में त मूंखे इन्हनि 3 बीमारियुनि जे बारे में त ॿुधायो, त इन्हनि खां कीअं बचा। त हाणे असां डिमांड क्रिएट कयूं फ्रॉम द पब्लिक, ऐं उहो इनडायरेक्टली उन्हनि डॉक्टरनि खे ऐं हेल्थ डिपार्टमेंट खे इन ॻाल्हि ॾांहुं राग़िब करे त हू असां खां इन हवाले सां सहूलियत प्रोवाइड। वरी महिरबानी डॉक्टर सलेमान उठो, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वरी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर मोहम्मद सलेमान उठो असां सां गॾु जेको ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हुन, त जेको बि डॉक्टर वेठो आहे, मां आहियां या जेको बि आहे, जेको बि असां पैरामेडिकल स्टाफ वेठो आहे, किथे बि वाहण बस्ती में कोठे प्राइवेट क्लिनिक थो हलाए या सरकारी डॉक्टर आहे, हुनजो इहो फ़र्ज़ु आहे, चओ त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे ॻोठ जे वाहण बस्ती जे हर माण्हू खे हेल्थ एजुकेशन ज़रूरु ॾियूं था। तव्हां TB खां कीअं बची सघो था, तव्हां हेपेटाइटिस खां कीअं बची सघो था, तव्हां मलेरिया खां कीअं बची सघो था, ऐं तव्हां जेको सो एड्स खां कीअं बची सघो था। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं के निशानियूं आहिनि त उनजो फ़ौरन इलाज कीअं कजे, ऐं ॾाढा सुठा बचाव जा तरीक़ा आहिनि, पर असांजे माण्हुनि खे असांखे सम्झाइणो पवंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में